ओ भाव अखरोड़ा मुके वडी एजेंसी अड़े एजेंसी न इमरजेंसी। हां मुजी माई थ वडी इमरजेंसी वरी उनके जेरो खपे जेरो छाजो जे पाडे जो शर्म न रो चे पानी माई पाडे जे जेरो हणाईंदे बाकी छाजो हणायोस हणाईंदे खाराईंदे से न। हां छो के डॉक्टर चे तो हां डॉक्टर चवा उन जी जेरो रत न तो ठाए गुंगो है माने हुंदो काथे बूंदो रे गा कण आते विवाह उनके केर समझाए ये जेरो वठाऊं किया उनका। अरे मां जो बैठो हां मां बाकायदे उनका जेरो वठी दिनो हो मुके जेरो दिंदो भी हलिया अखरो सिंधी मंडो करेगा थियो। अरे तू पांजे लाए पावा वठी जान मुके जेरो वठा दी मां चवा पे अचे न बजणा पिया उसे। अरे गुंगा चढ़े मुके खपे जेरो जेरो पाडे जो इनकी माई जेका एजेंसी में इमरजेंसी में इनके खपे इनकी माई खाईंदी जेरो जेरो खीर न जेरो जेरो ये जेको गाड़ो गाड़ो रत ठाईंदो वो। अरे न न जेको हाने हे दिस मतलब हे मा सुत में मरल न जेरो ये हेदा दोदा फटेल वो। अरे कफन वो चट्टे के जेरो खपे जेरो यार हिन के तू समझाए रे ना आज भी मथा हां ए ट्रिजन तो इने रे ए अरे पाडो न काहे चे। अरे इहो न रे जेरो हाने हिन के इज्जत के केर समझाए यार मां। हां जे रो हे वरी केड़ो पढ़ाला रो हे पढ़ाल कोन है इनके किना समझ में इंदो तो तू इनके ए तो गो देऊ से भला हाने समझ में आई जेको ओ हिते जेको जेरो भला पितो हुंदो न पितो ओ न दे भरसावरी जेको जेरो हुंदो आड़ो वो खपे हिन के लगे रो हिन जो जेरो कढणो पवंदो। हां